जिए जबर की तोड़ के इज्जत से जिएंगे हम। सिंध जे ॿियनि शहरनि जियां कराची में बि औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते मुख़्तलिफ़ तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं ऐं रैलियूं कढियूं वयूं। औरतुनि जे ॾियारे ते आर्ट्स काउंसिल में हिक वॾी तक़रीब थी, जंहिं में औरतुनि पारां मुख़्तलिफ़ इनक़लाबी गीतनि ते रक़्स कयो वियो। हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे। औरत तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ग़ज़ाला शफ़ीक़, नजमा महेश्वरी, फातिमा ऐं नाले वारी क्लासिकल डांसर शीमा करमाणी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे औरतुनि खे संदनि हक़ ॾियण बाबति मुतालबा पेश कया। शीमा करमाणी ऐं ॿियनि चयो त पोरियत औरतुनि खे संदनि अजूरो न पियो मिले। अक़लियतुनि सां तालुक़ रखंदड़ छोकिरियुनि जी जबरी मज़हबी तब्दीली ऐं परणनि ते पाबंदी हई वञे। उन औरतों के साथ काम किया है जो कि मेहनत करती हैं और दिहाड़ी अपनी उजरत लेती है। उन लोगों ने हमसे कहा कि वीक डे पे हमारा आना बहुत मुश्किल है क्योंकि हमारी दिहाड़ी कट जाएगी। औरत अॻुवाणनि पारां ऐलान कयो वियो त औरत मार्च हेल आचर ॾींहुं 12 मार्च ते कढियो वेंदो। इस साल हम लोग इतवार को 12 मार्च को अपनी औरत मार्च रखेंगे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ट्रांसजेंडर्स खे संदन हक़ ॾियण जो मुतालबो बि कयो वियो। कराची आर्ट्स काउंसिल में होम बेस्ड वर्कर्स पारां मुनक़िद कयल तक़रीब में बि औरतुनि खे संदन बुनियादी हक़ ॾियण जो मुतालबो कयो वियो।